नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। भारतीय सुपरसोनिक पाकिस्तान जी हदुनि जी भञकड़ी वारो मामिलो भारतीय हाई कमिश्नर परॾेही ऑफिस तलबी। परॾेही तर्जुमान चयो आहे त भारतीय हाई कमिश्नर खे परॾेही ऑफिस तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। भारत अहिड़े क़िस्म जी लापरवाही जा अणवणंदड़ नतीजा ज़हन में रखे पाकिस्तान वाक़े जे मुकमिल साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। भारत वाक़े जी जांच जा नतीजा पाकिस्तान सां शेयर करे भारत का पाकिस्तान जे हदुनि जी भञकड़ी जी वज़ाहत तलब कई आहे। उम्मीद कयूं था त आलमी बिरादरी नोटिस वठंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो बयान चयाईं भारत ख़तरनाक हरकत कई आहे, इन जो भारत खे जवाबु ॾियणो पवंदो। भारत जे जवाब खां पोइ ईंदड़ लाइ अमल जोड़ियो वेंदो। भारत में अहिड़ी हुकूमत आहे जंहिंजी सोच हिंदुत्व ते आहे। इस्लामाबाद पुलिस गुज़िरियल राति पार्लियामेंट लाजिज़ मां गिरफ़्तार थियल JUI कारकुननि ऐं क़ौमी असैम्बली जे मेंबरनि खे शख़्सी ज़मानत ते आज़ादु करे छॾियो। JUI जे समूरनि कारकुननि खे आज़ादु कयो वियो आहे। JUI तर्जुमान जी तस्दीक़ आज़ादु थियल कारकुननि खे पुलिस गुज़िरियल शाम पार्लियामेंट लाजिज़ मां ऑपरेशन बादि गिरफ़्तार कयो हो। मुल्क में कोरोना वायरस बग़ैर 7 मरीज़ फौतुनि जो अंगु 30,298 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 723 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 1.82% रही। पाक फ़ौज जे सियासत में मुदाख़लत वारनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। DGISPR मेजर जनरल बाबर इफ़्तिख़ार जो चवणु आहे त फ़ौज जो सियासत सां कुझु बि न वञे। फ़ौज जी सियासत सां तालुक़ ते ग़ैर ज़रूरी बहस न कयो वञे त बहितरु हूंदो। फ़ौज जी सियासत में मुदाख़लत बाबति केरु छा थो चवे, इन सां को वास्तो न आहे। फ़ौज जी सियासत में मुदाख़लत बाबति शिकायत कंदड़ अॼु ताईं को बि सबूत साम्हूं आणे न आहिनि सघिया। असां खां सवाल करण बदिरां उन्हनि खां सवाल करणु घुरिजे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तर्जुमान पाक फ़ौज चयो त 9 मार्च ते भारत पाकिस्तानी हदुनि जी भञकड़ी कई। मीज़ाइल जहिड़ी हिकु शइ 260 किलोमीटर सुपरसोनिक रफ़्तार सां पाकिस्तान जी हदुनि में अची किरी। इन सिलसिले में जांच कई पई वञे। पाकिस्तान चिड़ ॾियारींदड़ कार्रवाई नथो चाहे, पर भारत खे हदुनि जी भञकड़ी ते जवाबु ॾियणो पवंदो। वासपुर वेझो ॻोठु शहदाद भयो में कार ऐं इल्ज़ाम हेठि बीठो क़तल। जवाबदार सदाम भयो पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो। समीना ख़ातून ऐं इंसाफ़ भयो खे क़तल करण बाद जवाबदार फरार थी वियो। ऐं सिराणी वेझो ॻोठु मलूक शाह में जवाबदार मीरल शाह पिस्टल जा फायर करे पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े वारनि पहुची लाश खणण अस्पताल पहुचायो।